नशा फिरोज़ दरिया खान में इरीगेशन मुलाज़िम सब डिवीज़न नुसरत केनाल जे मिस्त्री सुमर खान सियाल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी यूनियन जो जनरल बॉडी जो सदर इमाम बख्श सियाल आहे। नवाब शाह जनरल बॉडी जो इजलास थियो जंहिंमें यूनियन जी जनरल बॉडी चूंडी वई। जनरल बॉडी में यूनियन जे सदर इमाम बख्श सियाल आहे जंहिं इरीगेशन यूनियन जी जनरल बॉडी चूंडी आहे ऐं बॉडी में पंहिंजा मनपसंद माण्हू चूंडिया आहिनि जेके इरीगेशन खाते मां रिटायर थी चुका आहिनि। असांजी यूनियन जो पहिरियां जनरल सेक्रेटरी इरीगेशन मुलाज़िम खंडू हुयो जंहिंखे बिला जवाज़ बॉडी जनरल बॉडी मां ॿाहिरि कढियो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस मां कंदे इरीगेशन मुलाज़िम सुमर खान सियाल वधीक चयो त यूनियन जो सदर इमाम बख्श सियाल यारी मल्हाईंदे जनरल बॉडी में रिटायर मुलाज़िमन आहे ऐं उस्मान लाहिरी जंहिंखे बॉडी में जनरल सेक्रेटरी चूंडियो वियो आहे जेको असांजी यूनियन जे असूलनि ऐं क़ाइदनि जे ख़िलाफ़ु आहे जेको असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। यूनियन जी जनरल बॉडी जो जनरल सेक्रेटरी इरीगेशन मुलाज़िम खंडू खे कयो वञे, न त ॿी सूरत में असां अहिड़े मनपसंद चूंडियल बॉडी के ख़िलाफ़ तहरीक हलाईंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।